जामशोरो वेझो कोटड़ी में सिंधी यूनाइटेड पार्टी एसयूपी ज़िले जामशोरे जे जनरल सेक्रेटरी शहीद मुमताज अली गुरड़ जो चालीहो मल्हायो वियो। सिंधी यूनाइटेड पार्टी एसयूपी जे सरबराह सैयद जलाल महमूद शाह, मरकजी जनरल सेक्रेटरी रोशन अली बुरड़ो, डिवीजन हैदराबाद सदर खुदाबख्श थेबो, ज़िले जामशोरे जे सदर दरिया खान लेगारी ऐं तालका सेवण सदर अली असगर सोलंकी जिन ॿियनि पार्टीअ जे कारकुननि सां गॾिजी शहीद मुमताज गुरड़ जे चालीहे जे मौके ते शहीद जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी। उन मौके ते पार्टीअ जे मरकज़ी अॻवान सैयद जलाल महमूद शाह, रोशन अली बुरड़ो ऐं ॿियनि अॻवाननि खिताब कंदे चयो त शहीद मुमताज जो कातिल मेन जवाबदार खे पुलिस जी ज़िले इंतज़ामिया ॻरी रिश्वत जे एवज़ उन खे आज़ाद करे छॾियो आहे, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। असां एसएसपी जामशोरो खे चवंदासीं त नाइंसाफ़ी न थियणु खपे ऐं कातिलनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। अज़हर अली कुंबर, टोंग न्यूज़, जामशोरो। तव्हां सुभाणे वेहो मीटिंग करियो।